हुज़ूर मैदान अरफ़ात में वक़ूफ़ करण हज जो हिकिड़ो अहम रुकुन आहे। इन जो सही वक़्तु छा आहे ऐं वक़ूफ़ जे दौरान उते माण्हू छा इबादत करे, इन मुतालिक़ कुझु इरशाद फ़रमायो। वक़ूफ़ अरफ़ा यानी अरफ़ा जे ॾिहाड़े मैदान अरफ़ात में तरसणु, इहो हज जो रुकन आज़म आहे। हज जा ॿई रुकन आहिनि, ॿ फ़र्ज़ आहिनि, हिकिड़ो वक़ूफ़ अरफ़ा ऐं हिकिड़ो तवाफ़ ज़ियारा। वक़ूफ़ अरफ़ा रुकन आज़म आहे, यानी फ़र्ज़नि में बि सभ खां वॾो फ़र्ज़ु आहे। जंहिंजो इहो रुकन अदा न थियो उनजो हज ई न थियो, उनखे अॻे साल जॾहिं मौक़ो जेकी बि सूरत थी उनखे हज करणो पवंदो। वक़ूफ़ अरफ़ा जो सुन्नत वक़्तु यानी जॾहिं ओॾे वञिणो आहे उहो इहो आहे जो जॾहिं हाजी मिना पुॼी वेंदा ऐं सुन्नत तरीक़े मुताबिक़ उते 5 निमाज़ूं अदा कंदा, 8 ज़ुल्हज जूं 4 निमाज़ूं ऐं 9 ज़ुल्हज जी फ़जर जी निमाज़। त जॾहिं फ़जर जी निमाज़ उहे पंहिंजे मुस्तहब वक़्त में पढ़ी छॾींदा त उन खां पोइ जॾहिं सिज उभरी अचे त हाणे हाजी जेको आहे उहे अरफ़ात ॾांहुं रवानो थींदा। अरफ़ात ॾांहुं रवानो थियण जी सूरत आम तौरु इहा हूंदी आहे जो मुअल्लिम जे तरफ़ां बसुनि में हलिया वेंदा आहिनि, पंधु बि वञी था सघनि ऐं जेको आहे उतां जी हुकूमत जे तरफ़ां ट्रेन सिस्टम बि कयो वियो आहे त जीअं बि आहे अरफ़ात में पुॼंदा। अरफ़ात में जॾहिं हाजी सॻोरा पुॼंदा त इन अमल में तक़रीबन उन्हनि खे या त अगरि तरीक़ो ॾिठो वञे त ज़ोहर जो वक़्तु थी वेंदो, बहरहाल उन्हनि खे ॾींहं में उते पुॼणो आहे। ऐं वक़ूफ़ अरफ़ा जो जेको असुल वक़्तु आहे उहो 9 ज़िलहजा जो ज़ोहर जी निमाज़, ज़वाल जो वक़्तु मकरू वक़्तु जॾहिं ख़तमु थींदो, ज़ोहर जो वक़्तु 2 परी जी निमाज़ जो वक़्तु शुरू थींदो, उन वक़्त खां वक़ूफ़ अरफ़ा जो वक़्तु शुरू थींदो ऐं इहो पूरो वक़्तु वञी करे 10 ज़ुल्हजा जी फ़जर जी निमाज़ खां पहिरियों ताईं आहे। ऐं इन में सुन्नत तरीक़ो इहो आहे जेको पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इख़्तियार कयो, जो पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़वाल जे वक़्त खां पहिरियों अरफ़ात शरीफ़ पुॼी विया। जॾहिं ज़वाल जो वक़्तु ख़तमु थियो, ज़ोहर जो वक़्तु शुरू थियो त पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वक़ूफ़ अरफ़ा जबल रहमत जे वेझो शुरू करे छॾियो, दुआउनि में मशग़ूल रहिया ऐं मग़रिब जी नमाज़ जो जॾहिं वक़्तु थियो, सिज लथो, उन खां पोइ पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुज़दलिफ़ा जे लाइ रवानो थिया। सो वक़ूफ़ अरफ़ा जो इहो वक़्तु आहे ज़ोहर जी निमाज़ में। इन में हाजी सॻोरे लाइ सुन्नत इहो आहे जो जॾहिं ज़ोहर जो वक़्तु शुरू थियणु लॻे, वक़ूफ़ अरफ़ा जो वक़्तु अचे त सुन्नत मुअक्कद आहे त अगरि ताक़त आहे उते गुसल खाना बि ठहियल हूंदा आहिनि ऐं उते सिस्टम मौजूदु आहे त गुसल करे तड़ करे, इहो तड़ सुन्नत मुअक्कद आहे। अगरि तड़ जी सूरत नथी थी सघे त पोइ वुज़ू करे छॾे। हाणे इन जो वक़ूफ़ अरफ़ा जो वक़्तु स्टार्ट थी वियो। इहो वक़्तु तमामु ई वॾो फ़ज़ीलत वारो ऐं तमामु अहम वक़्तु आहे। हीउ उहो वक़्तु आहे जंहिंमें हुक़ूक़ुल्लाह मुआफ़ थींदा। इन वक़्त खे अल्लाह पाक जी इबादत में गुज़ारिणो आहे, ज़िक्र अज़कार में गुज़ारिणो आहे। आलिमनि सॻोरनि फ़रमायो जंहिंजो मफ़हूम आहे त एसि ताईं जो जेसि ताईं इंसान जे अंदरि ताक़त आहे, कंहिं शइ जो पाछो हासिल न करे, कंहिं शइ जे पाछे में न बीहे ऐं जेको उन जे ऐं आसमान जे विच में का छत न हुजणु घुरिजे। आम तौर ते उते वॾा टेंट लॻल हूंदा आहिनि हाजी सॻोरा, त इन में बि पंहिंजी ताक़त खे ॾिसे। अफ़ज़ल तरीक़ो इहो ई आहे जो का छत न हुजे, कंहिं शइ जो पाछो न हुजे ऐं उहो जेको आहे डायरेक्ट उन जे मथां आसमान हुजे। ऐं इन में बि अफ़ज़ल तरीक़ो सुन्नत तरीक़ो इहो आहे जो हाजी सॻोरा जबल रहमत जे वेझो पुॼनि। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी जी ॾाची जंहिंजो नालो कुसवा हुयो, यौम अरफ़ा यानी अरफ़ा वारे ॾिहाड़े जबल रहमत जे वेझो उन ते मौजूदु हुया ऐं पाण जेकियूं दुआऊं कयूं। सो वक़ूफ़ जे वक़्त जे बारे में आलिम फ़रमाइनि था त जॾहिं नमाज़ुनि जो वक़्तु ईंदो, आम हालात में जेके हाणे हालात आहिनि, ज़ोहर जी निमाज़ ज़ोहर जे वक़्त में अदा कई वेंदी, असर जी निमाज़ 3 परी जी निमाज़ पंहिंजे वक़्त में अदा कई वेंदी। जेके निमाज़ुनि जा वक़्त आहिनि, निमाज़ूं पढ़ी करे वरी हाजी सॻोरा इबादत में पंहिंजे मशग़ूल थी वेंदा, ज़िक्र अज़कार कंदा, दुआऊं कंदा। अॼु जो जेको इहो वक़्तु आहे इहो रुॻो दुआउनि जो वक़्तु आहे।
अॼु जो जेको वक़्तु आहे हुकूकुल्लाह जी मुआफ़ी जो वक़्तु आहे। आलिम सगोरा फरमाइनि था इंसान ईअं सम्झे ॼण उहो मैदान महशर में मौजूदु आहे। मैदान महशर में जॾहिं कंहिं शइ जो पाछो न हूंदो, कंहिं शइ जो आसरो न हूंदो, उन वक़्तु इंसान जी जेकी तवजो हूंदी उहा अल्लाह तबारक व तआला जी रहमत ॾे हूंदी। आलिम सगोरा फरमाइनि था ईअं ई हिन ॾींहं खे सम्झे मैदान महशर वांगुरु सम्झे। सॼो उहो इलाइक़ो रड़पट इलाइक़ो आहे, जाबलू इलाइक़ो आहे, ऐं ईअं सम्झे जो मैदान महशर बर्पा आहे। हाजी सगोरा सफ़ेद अच्छे लिबास में मौजूदु आहिनि ऐं हर को पंहिंजी इबादत में मशगूल आहे। पंहिंजी तंग नज़री खां बचे, हेॾां होॾां निहाण खां बचे। जेतिरो थी सघे अल्लाह तबारक व तआला जी इबादत करे, दुआऊं करे, ऐं जेतिरो थी सघे उते वेहण कयूं। हिकु ॿिए हाजी सगोरा उते बेसबरा थी वेंदा आहिनि गर्मी जे मौसम में। हिन दफ़े बि पोएं दफ़े बि हिन दफ़े बि हज जेको यौम अरफा गर्मी वारे ॾींहंनि में आयो। सो इन में पंहिंजे तबियत ते कंट्रोल करिणो आहे। हीअ त उहो वक़्तु आहे जंहिंमें पंहिंजे पाण खे बख़्शराइणो आहे। हिन में अगरि हाजी सगोरा विढ़ंदा, कॾहिं इंतिज़ामी मसइला बि थी वेंदा आहिनि। खेमनि में अहिड़ो मसइलो थींदो आहे एसी नथी हले या का शइ खुटी थी वञे। इन में अगरि हाजी सगोरा उन शइ जे पोयूं पवंदा, इबादत जो वक़्तु उन्हनि को निकिरी वेंदो। इहो अॼु वॾो अहम तरीन वक़्तु आहे इबादत जो। इन खे इबादत में अल्लाह जी दुआ में गुज़ारिणो आहे। जॾहिं मग़रिब जो वक़्तु थींदो, मग़रिब जो वक़्तु थियण खां पोइ मग़रिब जी निमाज़ मैदान अरफात में नाहे पढ़णी, उते न पढ़बी निमाज़। हाजी सगोरा मुज़दलिफ़ा जे लाइ रवानो थी वेंदा। जॾहिं मुज़दलिफ़ा पुॼंदा तॾहिं वञी करे इशा जे वक़्त में मग़रिब ऐं इशा ॿिन्ही निमाज़ुनि खे जेको आहे गॾु पढ़ंदा। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।